बड़ा परेशान वेठो आ खेरता है दो वछा कजे छाथियो महबूबन जे जुदाइन मारे दुआ दो महबूब लिफ्ट न तो कराया तो के मैं दो मुखे न तो कराए गरीब तो हाणे तो छा सोचो महबूब भला तो मां छा सोचे सगन बस मुंहिंजे मालिक खे पारे तवा मुंहिंजा मालिक में था मुखे न दौलत जी जरूरत आ न मिल्कियत जी जरूरत आ न को तुंहिंजी दुनिया में जे कंहिं शइ जी जरूरत आ सिर्फ मुखे पंहिंजो महबूब मूंसां राज़ी करे भलाई थी जानी तुझी जीत मूं हथ बधी हारायो अब आप फकीर अल्लाह दुआ कयो तो महबूब लिफ्ट कराए से दोस्तन के गुजारिश आहे वीडियो लाइक कयो शेयर कयो फॉलो कयो वडी वडी मेहरबानी दोस्तन जी थींदी बाबा